सिपारे बे सूरह बकरा जे सोरे रुकू जो तर्जुमो ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे बेवकूफ़ माण्हू चवंदा त मुसलमाननि खे संदन उन क़िबले खां जंहिं ते हुआ कंहिं फेरियो। अवां फरमायो त ओभर ऐं ओलह अल्लाह जो ई आहे, जंहिंखे वणेसि सिधे रस्ते ते हलाए थो। ऐं ॻाल्हि इहा ई आहे त असां तव्हांखे सभिनी उम्मतुनि में भलो कयो आहे, जीअं तव्हां दुनिया ऐं आख़िरत में माण्हुनि ते शाहिद हुजो, ऐं हीउ रसूल अव्हां जो निगहबान ऐं शाहिद हुजे। ऐं इहे महबूब पहिरियां तव्हां जंहिं क़िबले ते हुआ उहो असां हिन करे मुक़ररु कयो हो जो असां ॾिसूं त केरु रसूल जी पैरवी करे थो ऐं केरु पोएं पेर फिरी थो वञे। ऐं बेशक इहो ॻोरो हो मगर उन्हनि ते जिन खे अल्लाह हिदायत कई, ऐं अल्लाह जो इहो शान न आहे जो अव्हां जो ईमान ज़ाया करे। बेशक अल्लाह इंसाननि ते निहायत महिरबान ऐं बाझारो आहे। असां तव्हां जो आसमाननि ॾांहुं हर मुंहुं करणु ॾिसी रहिया आहियूं, पोइ जंहिं क़िबले में तव्हां राज़ी हुजो ओॾांहुं ज़रूरु अव्हांखे फेराईंदासीं। हाणे ई ताज़ीम वारी मस्जिद जी तरफ़ पंहिंजो मुंहुं फेरायो, ऐं ए मुसलमानो अव्हां किथे बि हुजो पंहिंजा मुंहुं ओॾांहुं फेरायो। ऐं उहे जिन खे किताब ॾिनो वियो आहे ज़रूरु ॼाणनि था त इहो फेराइणु संदन रब पालणहार जी तरफ़ां आहे। इहो फेराइणु संदन पालणहार जी तरफ़ां हक़ आहे, ऐं अल्लाह उन्हनि जे करतूतनि खां बेख़बर न आहे। ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि किताब वारनि वटि हर क़िस्म जी निशानी यानी मौजो खणी अचो त बि उहे तव्हांजे क़िबले जी पैरवी न कंदा, ऐं न तव्हां उन्हनि जी क़िबले जी पैरवी करियो। ऐं उहे पाण में हिक ॿिए जे क़िबले जे ताबे न आहिनि। ऐं इहे ॿुधंदड़ को बि हुजे, इल्मु अचण खां पोइ जेकॾहिं तूं उन्हनि जी ख़्वाहिश ते हलंदे त उन वक़्तु तूं ज़रूरु ज़ालिम थी पवंदे। जिन खे असां किताब ॾिनो उहे हिन नबी खे ईअं सुञाणींदा आहिनि जीअं इंसानु पंहिंजनि पुटनि खे सुञाणींदो आहे। ऐं बेशक उन्हनि मां हिकु टोलो ॼाणे वाणे हक़ लिकाए थो। ए ॿुधंदड़, ही तुंहिंजे पालणहार जे तरफ़ां हक़ आहे, या हक़ इहो ई आहे जेको तुंहिंजे रब खां हुजे। सो ख़बरदार तूं शक न कजे।